हाहे मेरी से हाकत काने निद्र उखेड़े गोलियों मंजल सुतल पे बाकत काने नजरों कंध झुकाए हल तो पर्दे में का बाकत काने बिना अमर जे गालियों कोड़ियों मिठला इश्क मजाकत काने मेहरबानी असी सुरहान जाके सु सदा बंजी समारियूं था कंदा शबनम जे कतरन खे निगाहों सां सलाम आयो न कंदन खे था खीकायो न तू हर सां रखूं यारी मगर राबे लजा नौकर गुलाबन जा गुलाम आयो गुलाबन जा गुलाम साईं बोला अज ही प्रोग्राम साईं हे उस्ताद पर बोला सभी तमके 5 मिनट सभी मारो साईं बोला अज ही प्रोग्राम उस्ताद जे अलविदाई पार्टी रखे जो साईं अलग तेरे में ऐं उन में साईं उस्ताद अब्दुल मजीद मरीम जे गोठ में असांजा आयल क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान शुक्र सना खान जूना ऐं जवान हिन महफ़िल में आयल सभु महिमान अस्सलाम वालेकुम याद साईं मुंहिंजा उस्ताद जे शान में आउं लफ़्ज़ पेश कंदुसि उस्ताद जो एहसान छा उस्ताद जो एहसान सभिनी उस्तादनि ते रोशनी विधी आहे उस्ताद जो एहसान थी संदसि इज़त वॾी तंहिंजी अज़मत वॾी थो करे शफ़क़त वॾी ख़ासि तंहिंजी ख़िदमत वॾी हर हर करे हिमत वॾी जंहिं भुलायो हिन ॻाल्हि खे सो वॾो नादान आहे उस्ताद जो एहसान सोच सबक सुहाण जे हर खती ॼाण जे वेतर वॾी वाखाण जे इल्म अकुल जी खाण जे निंड फिटाए पाण जे नंढे वॾे सुञाण जे जो इल्म जी ॿारे लाट थो सोई वॾो सुल्तान आहे उस्ताद जो एहसान थे रस्ता रोशन करे आबाद सारो गुलशन करे खुशहाल थो वतन करे अदब सेखारे अमन करे अचन सा थो विचन करे मुस्तक़बिल संवारे चमन करे तइलीम दे दी रात पियो एड़ो संदस ईमान उस्ताद जो एहसान लिखो बासी उस्ताद ते ऐं संदस इमदाद ते बस एड़े इतमाद ते पुख्ते अज़म इत्तेहाद ते गौर से इन फिरियाद ते तकाहुर से इन दाद ते पांचा बता पारे विठो न त ही कौम जो नुक़सान उस्ताद जो एहसान साईं जा बलंद साईं जा महबत तुंहिंजे मन में तुंहिंजो ॾूराऊं पवे नफ़्स बिरी पर्ची जिधारी थी करे रस सादक सजो चवे जगूनीअ खे जस अदा कुलफत में आहे कस महबत मरे ई कान सुगर जी नज़र चईसी मथे चईसी छा मथे चईसी अंधीअ खां काणी मथे चरीअ खां सियाणी मथे मटीअ खां मांधाणी मथे राज खां राणी मथे धरतीअ खां ताव मथे कसीअ खां वाह मथे आम खां ओलिया मथे रैयत खां बादशाह मथे चंड खां कीर मथे रसीअ खां खीर मथे मुरीद जग जो वालो सोखो सो जय जो अल्लाह मुंह सारी करी अची जे हान करिया हान लकन मंजिल लगी मानू रन बाल आऊं सब जी घोड़ा सुराई दुनिया में दोस्त पिता कया कय सलाम निहार पसंद का करे हेराए हयो नेणो हरी बन हेराए हयो नेणो हरी बन बुद्धि कच्ची तंद में सलाड़ सेणन जीव विदा दोस्तों तहां जी ताड़ियों हमारी हिम्मत जो सबब बनियूं यकीनन ही एज़ाज़ साईं वडे अल्लाह जे खंड जे ले इल्मी पोरे पूरे करण जे एज़ाज़ आहे ऐं ॿुधाईंदो वञा त ही देख था पर परवे में बेड़ो उस्ताद भले भलो जंहिंजी अपॉइंटमेंट बि उन स्कूल में हुजे वरी रिटायरमेंट उन स्कूल में हुजे साईं जे भरपूर तारीफ़ में बि एज़ाज़ यकीनन अॼु जेकी आई जंहिंजे करे इन जे पुठियां इन मुअज़्ज़िज़ शख़्स जा साईं वॾे जा जो अॼु इन स्टेज ते इन टाइस ते असांजे ॻाल्हाइण जे लाइ इहो एज़ाज़ असांजे साईं वॾे
साईं ने जरा थोड़ो हेॾे थी परे पादना परे पादना ये बस बीहंदो हलंदो वेंदो कमु हाँ इन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि अदा ज़ाहिद खे त हू स्टेज ते अचनि ऐं साईं वॾे खे तोहफ़ो पेश कनि। हली वठो ज़ाहिद मरी साईं सरताज शाह खे गुज़ारिश आहे साईं अदा ज़ाहिद मरी खां पंहिंजो तोहफ़ो वसूल कनि। इन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि साईं महमद ख़ान मरी खे त हू स्टेज ते अचनि ऐं साईं अब्दुल सत्तार मरी जे तरफ़ां साईं खे जेको आहे अजरक जो तोहफ़ो पेश कनि ऐं साईं वॾे खे साईं महमद ख़ान जी पंहिंजी पूरी फैमिली जे तरफ़ां तोहफ़ो पेश कनि। साईं महमद ख़ान मरी साईं महमद ख़ान मरी कंहिं मजबूरी जे तहत जेको आहे उहो निकिरी विया आहिनि उन्हनि जो तोहफ़ो अदा GM जेको आहे उहो साईं खे पेश कनि पिया। साईं महमद ख़ान मरी जी पूरी फैमिली जे तरफ़ां ऐं अजरक साईं असांजी अज़ीम शख़्सियत साईं अब्दुल सत्तार मरी जे तरफ़ां साईं अलैड ते खंड खे साईं वॾे खे जेको आहे उहो पेश थी रही आहे। इन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि माना वारे साईं वज़ीर अहमद मरी खे त हू स्टेज ते अचनि ऐं साईं खे पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। वज़ीर अहमद मरी जो फर्ज़ंद ॾाढो ख़ुदा बख़्श जेको आहे उहो साईं खे तोहफ़ो पेश कंदो। उन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि मामा जुम्मन मरी खे त हू स्टेज ते अचनि ऐं साईं खे पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। साईं मोहम्मद जुम्मन मरी साईं मोहम्मद जुम्मन मरी खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचनि ऐं साईं वॾे खे उन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि अदा ज़ुल्फ़कार मरी खे त हू स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे जेको आहे उहो पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। इन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि चाचे मोहम्मद इब्राहिम मरी जे पुटु सदाम मरी खे त हू स्टेज ते अचनि ऐं साईं खे जेको आहे उहो पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। इन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि माना वारे साईं नवाब मरी खे त हू स्टेज ते अचनि ऐं साईं खे पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। दोस्तों प्रोग्राम में महफ़िल में ख़ामोशी छाई पई आहे जेका अनाउंसमेंट थिए थी उन खां पोइ थोरो तारियूं थी वञे। साईं नवाब मरी साईं सरताज शाह खे बि जेको आहे उहो तोहफ़ो पेश पिया कनि।
साईं सरताज शाह। इन खां पोइ गुज़ारिश कंदुसि फौजी मोहम्मद इकबाल खे त उहे स्टेज ते अचनि ऐं साईं खे पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। इन खां पोइ गुज़ारिश कंदुसि साईं जे शागिर्द महाराजा ॾाहर जेको कंहिं मजबूरी जे तहत न अची सघियो आहे पाण कराची में, ऐं उनजो जेको नंढड़ो फर्ज़ंद आहे सरदार खैरबख्श हिते मौजूदु आहे। कंहिं गुज़ारिश कंदुसि महाराजा ॾाहर जे तरफ़ां तोहफ़ो पेश करे। उन खां पोइ गुज़ारिश कंदुसि अदा GM सिंधी खे त उहे स्टेज ते अचनि ऐं साईं खे पंहिंजो तोहफ़ो पेश करे, ऐं हबीबुल्ला मरी जे तरफ़ां साईं जन खे तोहफ़ो पेश करे। इन खां पोइ गुलाम नबी मरी खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे तोहफ़ो पेश करे। इन खां पोइ खातिम हुसैन मरी खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे तोहफ़ो पेश कनि। खातिम हुसैन मरी। इन खां पोइ गुज़ारिश कंदुसि बहादुर मरी जे पुट आसिफ मरी खे त उहे स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे जेको आहे उहो तोहफ़ो पेश कनि। इन खां पोइ गुज़ारिश कंदुसि मोहम्मद सालिह जे पुट सफ़र मरी खे त उहे स्टेज ते अचनि ऐं साईं खे जेको आहे उहो तोहफ़ो पेश कनि। इन खां पोइ गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ अयूब मरी खे त उहे स्टेज ते अचनि ऐं साईं खे जेको आहे पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। भरपूर तारीफ़ में हाफ़िज़ अयूब। इन खां पोइ गुज़ारिश कंदुसि अदा शमन मरी खे त उहे स्टेज ते अचनि ऐं साईं खे पंहिंजो तोहफ़ो पेश कनि। दोस्तों ही जेके नाला असां वटि मौजूदु हुआ इहे जेके उहे पंहिंजी ॿुधाईंदे पुता आहिनि। अञा को जेकॾहिं को दोस्त आहे जेको आहे उहो तोहफ़ो साईं खे पेश करे। महिमाननि जा तोहफ़ा असां वटि आहिनि। अञा पंहिंजे ॻोठाणनि मां जेको बि असांजो को दोस्त रहियो आहे त उहो असांखे ॿुधाइनि त जेको आहे असां उन्हनि जी अनाउंसमेंट कयूं। डॉक्टर निहालदीन मरी जो फर्ज़ंद हिते मौजूदु आहे। अताउल्ला मरी खे गुज़ारिश कंदुसि डॉक्टर निहाल जे तरफ़ां साईं खे तोहफ़ो पेश करे। साईं अब्दुल मनान साहब साईं जन खे जेको आहे उहो पंहिंजो तोहफ़ो पेश पिया कनि। भरपूर ताड़ियुनि में साईं अब्दुल मनान खंड। मुझे ख्याल में महिमाननि जे नालनि सां अनाउंसमेंट कयूं आहे त वधीक जेको आहे प्रोग्राम खे रौनक बख़्शी थी वञे। उस्ताद सिकंदर खंड, उस्ताद मोहम्मद याकूब ॾाहिरी जे तरफ़ां तोहफ़ो आहे ऐं उस्ताद मदद खंड उन जे तरफ़ां साईं खे तोहफ़ो पेश थी चुको आहे। या जेकॾहिं नाहे थी चुको त उहे अचनि साईं खे अची तोहफ़ो पेश कनि। उस्ताद अख्तियार अहमद खंड हिते मौजूदु आहिनि, साईं जन खे तोहफ़ो पेश कनि। अदा नसीर अहमद खंड जेको आहे साईं खे पंहिंजो जेको आहे उहो तोहफ़ो पेश पिया कनि। इन
इन खां पोइ असां वटि हिते ॻोठाणनि में शायदि मूंखां जेको आहे उहो ग़लती सां नालो रहिजी वियो साईं नूर मोहम्मद मरी जा छोकिरा हिते मौजूदु आहिनि शेर मोहम्मद मरी या गुल मोहम्मद मरी उहे स्टेज ते अचनि साईं खे जेको तोहफ़ो पेश करे शेर मोहम्मद मरी अञा बि जेकॾहिं को मूंखां नालो रहिजी वियो हुजे साईं इलाही बख़्श खंड मौजूदु आहिनि मां कंहिं गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि ऐं साईं खे पंहिंजे जेको आहे उहो हथनि सां तोहफ़ो पेश कनि साईं इलाही बख़्श खंड